जहर जिंदगिया। फैसले में जो तव्हां विया हो त वॾेरे कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं? वालेकुम अस्सलाम। ये खबर है ये चढ़ थियो आहे? कमाल खान तव्हांजे लाइ तोहफ़ो मोकिलियो आहे। कमाल खान वो कारीगर है जेको कॾहिं पंहिंजो वेर नाहे छॾींदो। छा ते परेशान थी आओ? थियो छा आहे हलार खान? छा थियो हलार खान? ख़ैर त आहे? ही ॾिस हाणे ख़बर पई त इहो कमाल खान सच में कारीगर नांग आहे जेको पंहिंजो वेर कॾहिं बि नाहे छॾींदो। पर उनखे इहा ख़बर नाहे अहिड़नि कारीगर नांगनि जी मुंडी मरण ऐं पेरनि जे हेठां लताड़े चीफाड़े ॼाणण जो फन आलार खान खे चङी तरह ईंदो आहे। कुलसूम, ही सब मां छा थी ॿुधां? जॾहिं तोखे कमाल सां मोहबत हुई त पोइ हालार सां तुंहिंजा फोटो कीअं निकिता? हाणे इन रोअण ऐं सुॾकनि मां तोखे कुझु बि न मिलंदो। ॻाल्हि हथनि मां निकिरी वई आहे। इहो न सोच त तुंहिंजे भाइरनि तोखे ज़िंदा छॾे ॾिनो आहे। लुकमान त तोखे राति ई पूरो करे छॾिया, पर मोह में छोरी खे मारींदुमि। न लुकमान न, पहिरियां हिन घर मां मैयत न निकिरंदी। पहिरियां ई दुश्मन जे घर में तॾो विछाइणो आहे। तूं ईअं न सम्झ त मां हिन काराण खे पंहिंजी ॻिची जो तोक बणाए हमेशा हमेशा जे लाइ हिन घर में रखंदुसि। कॾहिं न लुकमान, हिनखे हर हाल में मरणो पवंदो। इन खां पहिरियां ई उन कमीने जी मुठी ते लत रखी उनजो साह कढणो आहे। जंहिं असांजी इज़त सॼे ॻोठ में नीलाम कई आहे। तूं सिर्फ़ सुभाणे ताईं इंतज़ार कर। सुभाणे जे सिज निकिरण खां पोइ उन कमीने जे घर में घिरी उन्हीं जो मथो न चिथियूं त तूं मुंहिंजो नालो ई मटाए छॾजां।
ॾिठो त मुंहिंजो नालो आहे ॿोठो, हणंदो आहे सोटो, अहिड़ो हणंदो आहे सोटो जो बकरी बेकटी न करे। कुलसुम कुछ ॿुधाए छो नथी? काॾे थी वञे? कुलसुम ॿाहिरि वञी मुंहिंजी। मां तोखे दर खां ॿाहिरि पेर खां बि न ॾींदीमांइ। जेकॾहिं तूं दर खां ॿाहिरि निकितीअ त तोसां गॾु ओठे वारा मूंखे बि पूरो करे छॾींदा। हटी परे थी। न को रंग खुशबू न का रोशनिया, न को रंग खुशबू न का रोशनिया, रुठल हर खुशिया केड़ी बेहसिया, रुठल हर खुशिया केड़ी बेहसिया। गलत थियो, ॾाढो गलत थियो। खून थींदा, माण्हू मरंदा। जंहिं अमन खे बरक़रार रखण जी मूं कोशिश कई उन अमन खे तबाह थींदी मां पंहिंजी अखियुनि सां पाण वेठो थो ॾिसां। छा कुलसुम छा थियो आहे? कुलसुम कुलसुम इहो सॼो कमु कमाल जो आहे। जेकॾहिं हिनखे मां पठाणीअ जो नंबर न ॾियां हा त इहो ॾींहुं ॾिसणो न पए हा। मां बि कमाल सां गॾु इन गुनाह में बराबरि जी शरीक आहियां। सकीना सगरन जल्दी कर। अदा छा थियो आहे? छो परेशान आहियो? अदे सोचां पियो त हुन कुलसुम वीचारीअ छा थींदो। अदा रबन हुन ग़लती कई आहे, हुनखे लोड़ण ॾे। अदा असां मर्दनि जी ग़लतियूं कंहिंखे नज़र छो कोन ईंदियूं आहिनि ऐं औरत जी ग़लतीअ ते वठवठां थी वेंदी आहे? आख़िर छो? वो उन करे जो असां मर्दनि जी सोच गंदी थी वई आहे। मालिक साईं नियाणीअ सां भलाई कंदो। अदा तव्हीं परेशान न थियो, हिन में तव्हांजी ग़लती त न आहे न। जॾहिं असां सभु हक़ ते आहियूं त पोइ असां छो परेशान थियूं? अदी पठाणी रबन खे कुलसुम जी गणती वाराए वई आहे। जॾहिं तुंहिंजा भाइर एतिरा परेशान न हूंदा जेतिरो परेशान रबन थी वियो आहे। सच अदा मूंखे कुलसुम जी गणती वाराए वई आहे। जेकॾहिं फैसले में मां तस्वीरूं ज़ाहिर न कयां हा त कुलसुम ते अॼु इहे ॾींहं न अचनि। मौत जे ख़ौफ़ खां वञी कुलसुम रईस वटि पनाह वरिती आहे, पर हुन जा भाइर त हुनखे उते ई कोन छॾींदा। कुलसुम जा भाग कुलसुम सां, उन लाइ हाणे असां छा था करे सघूं? काश काश ही जेको कुछ थियो आहे ये न थे आ त कुलसुम मुंहिंजी ज़ाल हुजे ऐं इन घर जी इज़त हुजे।
कैसा है दंत न कट मुसा हुई मुसा अरे यार यही तुझी भाई थी भींग न कर करी ना भींग वो या गाल आस्ते चो ना डरगा जो तो थी बुध इनन सा मिट्री करनी आ वो इनसा वास्तो तो वधाणो पवंदो ना वो वरी कीअं यो ईअं जो गुंदिया मां अन्न जो पाचको कढी वही चाची अलॻि वारनि खे ॾेई इश्क करी तू अन्न वरी मांडो आ न भाव नाही ॾिस पंहिंजे वॾे भाउ लाइ एतिरो बि न कंदे हाँ न न इहो कम पाण खां कोन थींदई चाचा वारा छा चवंदा इहो अन्न छो खणी आयो ई ओ चरिया तू सिर्फ एतिरो चवजा त गुंदिया मां अन्न कढी सुकायूं पिया त अम्मा चयो त हिकिड़ो पाचको भरे वञी अधी सकीना वारनि खे ॾेई आ बसि इहो चवंदे ॿियो छा चवंदे हा ॿियो वरी छा तोखे ईअं थोरी चवणो आहे जो वञी चवईंसि अधे रभनि इहो अन्न जो पाचको मोकिलियो आहे उते जेके कूड़ आणा अथई न वञी पाण आण मां पुट तुंहिंजे करे कूड़ कोन आणंदो माए ॾे ख़बर तू सावण जो पुट आहीं या गामू सजा रहियो हा चो अदा चो पापा जी सॼी उमिरि कूड़ हणंदे गुज़री ऐं हे वरी सच पियो थो ॻाल्हाए होदा ॻाल्हि कूड़ सच जी न आहे मां उते लजी थी लजी थी तो निभागो तू अन्न गुंदी मां कढी ॿधी रखजा मां शाम वञी पाण पचाए थो अचां पोइ ॾिसां त मां कहिड़ा तो हवाल कटियां हा ठीकु आहे दा ठीकु आहे इहो कमु मूं ते इहो कमु मां करे ॾेखारींदो माए अधी के घर में भाजाई ही भजायो आ भाजाई कसम सां मूं कुलसुम खे नाहे भॼायो कुलसुम मथां मौत जो ख़ौफ़ तारी हो हू मूंखे धिका ॾेई भॼी वई तू अंधी मंठी जो तोखे धिका ॾेई भॼी वई हे मुख खणी गाटो भॼी विझाई ओठा मूं घणी कोशिश कई पर उहा ज़ोरी भॼी वई त मां छा कयां जेकॾहिं तोखे लॻे थो त मां ॾुआरी आहियां त भले मूंखे मारे छॾ हिन वक्त अदी किथे हूंदी अदा अधी खे ख़बर आहे त रईस खां सवाइ ॿियो को आसरो ई कोन्हे तंहिं करे हू रईस जी हवेली में ई हूंदी पोइ मूंखे इजाज़त ॾे अदा त रईस जे बंगले खां वठी हेसी ताईं वारनि में हथ विझी अदी खे केले तुंहिंजे पेरनि ते उछलांसि ना कुर्बान ना ॻोठ जा सभु माण्हू खिलाइण जी ज़रूरत ई नाहे ॻोठ सॼो छा चवंदो अदा अञा कहिड़ा रहियल आहिनि जेके असांजे मथां खिलंदा पूरी 7 राजन में त बदनाम थी चुका आहियूं वाह दावा अञा तू माण्हू खिलण जूं ॻाल्हियूं त करी जिन खे खिलणो हो न उहे खिली चुका जेतिरी असांजी बेइज़ती थियणी न उहा थी वई जेतिरा असां बदनाम थियणासीं उहे थी वियासीं अदा हाणे ही वक़्तु सिर्फ़ इंतकाम जो आहे इंतकाम जो इन हलार कमीणे खे त लेटाए आया आहियूं बाक़ी रही उहा कमीणी इन जी निड़ीअ ते लत ॾेई साह न कढियमि तेस ताईं सुकून न मिलंदो तेस ताईं सुकून न मिलंदो अदा कोन छॾींदा मूंखे मारे छॾींदा कॾहिं बख़्श कोन कंदा कॾहिं बख़्श कोन कंदा तोखे केर भी कुछ न चवंदो तोसां गॾु मां आहियां वॾो रेस मौजूद आहे न न तव्हां मूंखे बचाए नथा सघो हे जो आया मुंहिंजा भाई हिते तुंहिंजो केर बि नालो वठी नथो सघे तूं महफ़ूज़ हथनि में आहीं पुट रुगो पाण खे संभाल तूं मूंखे बचाए वठंदे हा तोखे बचाईंदो हिते तुंहिंजा भाइर कॾहिं बि न ईंदा रुखसार बेगम मां उताक ते हलां थो हिन न्याणीअ जो वध में वधि ख़्यालु रखजांइ तव्हां वञी पंहिंजा कमकार कयो हिनखे संभालण लाइ मां आहियां सकीना भी आहे न ठीकु आहे जे माण्हू तुंहिंजे मथां इल्ज़ाम हणी तोखे ख्वार ऐं ख़राब कयो उहो माण्हू त शैतान खां वधीक बदतर निकितो अदा साईं जेकी सज़ा तव्हां मूंखे ॾिनी उनखे उहा ई मिलणु घुरिजे उन खां बि वधीक
बदतर सज़ा ॾींदोमांसि। अहिड़ी त सज़ा ॾींदोमांसि जो हू माण्हुनि लाइ इबरत जो निशान बणिजी वेंदो। इबरत जो निशान। हाणे ख़बर पवंदी हालार खान खे त कमाल खान उहो कारीगर आहे जेको कॾहिं पंहिंजो वेर नाहे छॾींदो, कॾहिं बि न। ॾिसी पियो न माहौल किथे जो किथे अची पहुतो आहे। अञा वठी ॾीस हिनखे मोबाइल, छोरी खे अञा मोबाइल वठी ॾे। हो अम्मा, ॻाल्हि किथां जी तूं किथे अची फिटी कई आहे? बस कर, घणो वधीक तूं न ॻाल्हाए, चुप करे वे। सॼो ॾींहुं मोबाइल हुजे सही पाण हुजे, घर जो कमकार छुटो, ख़ुशि न थी त हाणे तोखे इहो मोबाइल ॾींदी सही। हाणे ॾिस तोखां कीअं थी आऊं खसां मोबाइल। तूं रखी त ॾेखार मूंखे मोबाइल। अम्मा तूं बिल्कुलु सही पई चईं। जेकर इहो मोबाइल जो दौर न हुजे हा त किथे थियो वञी हालार खान, किथे थिए कलसूम, इहे पाण त भई कीअं फोननि ते ॻाल्हाइनि हा ऐं कीअं फोटू कढाइनि हा। इहा ई त ॼाणी हिन सां हणा पई न, पर गूंगे जो गूंगो लॻो वेठो आहे, गुगदाम थियो वेठो आहे, ॼण हिनखे कंहिं दुनिया जी ख़बर ई कान्हे। को जवाब ॾे थो? छोकिरी तव्हांजे साम्हूं वेठी आहे, फुरियोसि मोबाइल, मुंहिंजो छो मथो खाधो अथव? बाबा तूं बि मुंहिंजी मुखालफ़त पियो करीं? हा पुट शानी, हाणे त मूंखे बि अंदर में हिकु ख़ौफ़ वेझी वियो आहे। सुभाणे खां तूं ॿाराणी करी वेझी पोइ हिन बदनामी खां केरु बचाईंदो तोखे? ख़ुदि ॻाल्हि ॿुध, हथ थी ॿधई। हाणे को बि सुठो रिश्तो अचे न, छोकिरी खे पंहिंजे घर रवानो कर। हाणे विहारण जो वक़्तु कोन्हे, ज़मानो वियो वो। भई तुंहिंजी जिते दिलि चवे थी न, शानीअ जो रिश्तो करे छॾ, मां कोन पुछंदुसि। जेतिरो जल्दी थी सघे इहो ॿार लाहे त बहितर आहे। बाबा हाणे पठाणी जो रिश्तो ख़ुशी सां ॾींदा, पोइ छो न असां उहो मूं लाइ वठो ऐं अधी जो रिश्तो उते करायो। अरे अब्बा, इहा ॻाल्हि पाण सोचां पई, पर तूं कुझु सब्र कर। ॾिस न, उन्हनि वीचारनि जा ज़ख़्म अञा ताज़ा लॻा पिया आहिनि। ख़ैर सां मामिलो ठरे, पोइ पाण वञी उन्हनि सां ॻाल्हाईंदुसि। जेकॾहिं तूं इहा जल्दबाज़ी न करी हा न त इन हालार सां मां उहो कमु कया हा जो ॻोठ वारा मुंहिंजे भाउ वारे वाक़े खे ई विसारे छॾिना। अहिड़ो को जज़्बाती कमु न आहे कयो। जेको मूं मुनासिब सम्झो आहे उहो ई कयो आहे। अञा हालार मोह किथे आहे? अञा मौत जे बिस्तरे ते ज़िंदा आहे। जेकॾहिं ज़िंदा बची थो वञे त उन खां असांजी इज़त जो पाव पुलांद ॻाए वॼाए वठी ॾियो। जेकॾहिं उन पाव पुलांद न ॾिनो त इन बिस्तरे ते घर में खिड़ी करे मारींदोसांसि। जेकॾहिं ॻाल्हियुनि लाइ तयारु नथो थिए राइस त पोइ ईअं ई मारींदो रहंदोसांसि, न जीअण ॾींदोसांसि ऐं न वरी मरण ॾींदोसांसि। हालार खां छिके फ़ैसिलो वठंदासीं। इन ॻाल्हि जो तूं को बि ख़ौफ़ न कर। बाक़ी हाणे अहिड़ो को बि क़दम न खणजांइ। जेकॾहिं हालार ॻाल्हियुनि में न आयो न ऐं ॾाढ ॾेखारण जी कोशिश कई त पोइ तूं अकेलो न पर मुंहिंजी ताक़त बि तोसां गॾु हूंदी। नांग खे मूं अधु मौत करे छॾियो आहे ऐं इहो अधु मोह नांग वधीक ख़तरनाक थींदो आहे त इन्ही खे असांजे पेरनि ते झुकाए, न त अहिड़े मस्त उठ खे पंहिंजे पेरनि में झुकाइण ओठे खे चङी तरह ईंदो आहे। तोखे त ख़बर आहे राइस, मुंहिंजो नालो आहे ओठो, हणंदो आहे सोटो। जीअं ई हालार हलण जहिड़ो थियो त उनखे मां हिते घुराए वठंदुसि, पर ॿ ॾींहं तोखे इंतज़ारु करणो पवंदो। जॾहिं बि मां मेकअप करणु शुरू कंदी आहियां त चाची ॿुहारी कढी धूड़ करणु शुरू करे छॾींदी आहे। अञा गुलाम चई थो त साड़ोली मां आहियां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अबा भली भली आहे? ख़ैर हूंदई चाची, पहिरां हे अन्न जो पाचको त लारायो। हेठि खणी सटे नंढड़ो ई जा। अड़े निभागा फाटी पवंदो, अच लाराए अच। मुंह में साह कोन्हे को जो तोखे बाचको लहरायां पाण लाइ। वॾो को निभागो ई, वॾो निभागो ई, असल न सुधरंदे। चाची
इनखे अञा कोन सुधारियो अथव। अबा केरु सुधारे हिनखे? चाची मुंहिंजे हवाले कयोसि त मां तव्हांखे सुधारे ॾियां। इहो कंहिंजे बि सुधरण जो नाहे। अलाए कीअं नथो सुधरे, मुंहुं वारा चंपा हणंदो सां न, पोइ ॾिस कीअं थो सुधरे। अरे ॻाल्हि त ॿुधाए, तूं भला हिते घर में झेड़े जे इरादे सां आयो आहीं छा? न न, मां त अन्न पहुचाइण आयो आहियां। अन्न? अबा ही कंहिंजे लाइ खणी आयो आहे? तव्हांजे लाइ चाची, तव्हांजे लाइ। अॼु अन्न जी गुंदी खोलीसीं ऐं सुकायोसीं त अन्न खे अची सुरहे वरितो। अम्मा चयो त असांजे खाइण खां घणो आहे, हिकु पाचको वञी चाची सकीना वारनि खे ॾेई अच। जेकॾहिं अन्न विराइजे थो त हिकु पाचको असांखे बाणे ॾियो। अल्लाह अम्मा दे, तव्हां कहिड़ा अंधा मंडा ऐं लूला लॻड़ा आहियो। हेॾे सारे डढे मुड़ुस खे सॼो ॾींहुं कच्छ में विहारी वेठी। हाणे ॿ टे बूथ वारा खला केसी ताईं घर में वेही करे माउ पीउ जो रत चुसींदो। ठहियो हाणे ठहियो, इन जो इहो मक़सदु न आहे त मां माठ करे बीठो आहियां, तूं मोतबर थी वएं। तूं मूं लाइ ठाऊ को नथी, वारनि मां वठी अहिड़ी ॿ टे मुकूं कंध वारियूं हणंदो सा न त ॿ टे महीना सूर ई कान वेंदई। चाची ॻाल्हि त ॿुध, तो भला इनखे इन करे घुरायो आहे जो गुलाम खे पादर हणे? हा घुरायो आहे इन कम लाइ। पोइ तूं छा कंदीअ? बस अम्मा बस, झेड़े खे न वधायो। अबा वेह त मां तुंहिंजे लाइ चांहि ठाहे अचां। सच में चांहि पीआरींदव पंहिंजे हथनि सां करे? हल हाणे हल, एतिरो सुहिणो बि नाहे जो मां तोखे पंहिंजे हथनि सां चांहि करे पीआरियां। वरी तव्हां पाण में विढ़ण शुरू कयो? न मां विढ़ा काथे थी, मां त हिनखे चांहि जी सलाह थी कयां, पर वेहे ई नथो, चए तो तकड़ो कम आहे। हा बा हा हा, एतिरो तकड़ो बि न आहे पर हा कम त आहे। ठीकु आहे बा, माणे खे सलाम ॾिजांइ त अवेल सवेल चकर त हणी वञे। वालेकुम सलाम चाची, हाज़िर सलाम मां खिन ते पुॼाईंदोसांसि। ठीकु आहे, मां हाणे हलां थो। गुलाम, इन्हनि जो त पिन सिन ते गुज़र थिए पियो, पर तोखे कमकार करणो पवंदो। हा साईं हा, आख़िर ये पिन सिन जा टुकर केसी ताईं खाईंदा? ही पिन जो टुकर न आहे जो अवां मेणा पिया था ॾियो। जे तव्हांखे ॾेई वञणा त पोइ सही हुयो। हा हाणे असांखे ॾेई विया आहिनि त पिन जो टुकर थी वियो। पिन जो न आहे, बाक़ी तव्हां हिननि खे रोक रक़म ॾींदा आहियो, हा न? सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।